अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर हनीफ़ मेमण आहे। अॼु असां हिन स्कूल में जेका कॉलेज आहे, ही छोकिरियुनि जो कॉलेज आहे। हिते असां हिकिड़ी अवेयरनेस ॾियण आया आहियूं, जानकारी ॾियण आया आहियूं हिते जी छोकिरियुनि खे हिते थैलेसीमिया मर्ज़ छा आहे। हिन करे थैलेसीमिया बेसिकली अहिड़ी बीमारी आहे जेको तव्हां जिनजो बचाव करे सघो था। इन जो इलाजु इलाही महांगो आहे ऐं घणो करे सक्सेसफुल बि कोन थींदो आहे। तो असां हिन जे बचाव जे लाइ असां हीअ सम्झूं था त अगरि हीअ कमु असां ट्रीटमेंट करण खां बहितर आहे इन जो बचाव कयूं। चइबो आहे हिते बचाव ट्रीटमेंट खां इलाही बहितर हूंदो आहे। त अॼु असां हिन छोकिरियुनि खे जेका इलाही नंढी उमिरि जूं आहिनि, सुभाणे इन्हनि खे असांजी नस्लूं हलाइणियूं आहिनि, असां इन्हनि खे अवेयरनेस ॾेई सघूं, असांखे ॿुधाए सघूं कि थैलेसीमिया खां बचाव कीअं थी सघे थो, कि जीअं असांजी अॻियां जनरेशन अचे उहा थैलेसीमिया खां बचियलु हुजे। पाकिस्तान में लखई ॿार थैलेसीमिया जा शिकार आहिनि ऐं ज़ाहिर आहे जॾहिं लखई ॿार जॾहिं थैलेसीमिया जा शिकार आहिनि त जेका हू ॿार या हू वॾा जिन्हनि जे अंदरि जीन्स मौजूदु आहिनि उनजी तादादु इन खां इलाही मथे आहे। त अॼु अगरि असां हिकिड़ो टेस्ट थींदो आहे हीमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस, उनजे बारे में इन्हनि खे ॿुधायूं पिया त अगरि हीअ असां टेस्ट कराए वठूं ऐं अॼु असां थैलेसीमिया खां बचाव जो इन्हनि खे ॿुधाए छॾूं त उन्हनि जी अॻियां जी ज़िंदगी बहितर थी सघे थी। महिरबानी।